बाजार वासियों, हिन सिंध मां सां मोहब्बत कंदड़ थर वासियों, जीए सिंध। असांजो काफ़िलो 6 जून खां कराची खां हलियो आहे। अॼु 5 जुलाई ते उमरकोट पहुतो आहे ऐं 5 जुलाई पाकिस्तान जी तारीख़ जो उहो बदतरीन ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं हिन ते ज़ियाई मार्शल लॉ लागू थी। हज़ारें सिंध जी क़ौमी तहरीक जा, जीए सिंध जी तहरीक जा हज़ारें कारकुननि पुठी ते कोड़ा खाधा। टोड़ी फाटक जहिड़ा, एहसान जहिड़ा, शहीद कमाल रायमो जहिड़ा अज़ीम शहीद हिन धरती ते उन ज़िया आमरियत जे बदतरीन दौर जा असां लाइ निशान आहिनि। ऐं उन खां पोइ बि हेॾे वॾे तशदुद, मोरो, मेड़, दादू, केनशाह, उते गोलियुनि जा मींहं ऐं वसकारा वसिया, पर सिंध जे माण्हुनि मार्शल लॉ मुर्दाबाद, जनरल ज़िया मुर्दाबाद ऐं उन्हनि नारनि खां ख़ामोशी इख्तियार न कई। नारा लॻंदा रहिया ऐं जनरल ज़िया गोलियूं हलाईंदो, कोड़ा हणंदो, हवा में पुर्ज़ा पुर्ज़ा थी वञी पंहिंजे अंत ते पहुतो। हाणे ही जनरल ज़िया जे रस्ते ते हलंदड़, जनरल ज़िया जी वाट ते हलंदड़ ही आमरियतुनि जी पैदावार यादि रखो। जॾहिं तव्हां पुठी ते कोड़ा खाई रहिया हो, जनरल ज़िया मुर्दाबाद जा नारा हणी रहिया हो, उन वक़्तु आसिफ अली ज़रदारी जनरल ज़िया जे हुज़ूर में हिकिड़े काउंसलर जे सीट लाइ 83 में हिकिड़े काउंसलर जे सीट लाइ फार्म भराए रहियो हो नवाबशाह में, ऐं नवाबशाह जे माण्हुनि हुनखे 11 वोट ॾेई करे हुनजी यूनियन काउंसिल जी मेंबरशिप लाइ बि हुनखे रद्द करे छॾियो, हुनखे थुॾे छॾियो। ऐं उहो आसिफ ज़रदारी जमहूरियत जो चोगो पाए भुट्टे ख़ानदान खे सामरी जादूगर जे फ़रेब में फासाए, शहीद मुर्तज़ा खे शहीद कराए, बेनज़ीर सां शादी करे शहीद मुर्तज़ा खे शहीद कराए, उन खां पोइ बेनज़ीर खे क़ब्र में मोकिले हाणे सिंध में अच्छे कारे जो मालिक थी वियो आहे। हाणे हू सिंध में अच्छे कारे जो मालिक थी वियो आहे। ऐं जीअं हू अच्छे कारे जो मालिक थियो आहे त हुन 5 करोड़ इंसाननि जी हज़ारा साला तारीख़, मोहन जे दड़े जी तारीख़ ऐं ही 5 करोड़ सिंधी इंसाननि जे मादरे वतन सां साॻी वार शुरू कई आहे। पहिरियों बिटो निज़ाम आणे MQM जे कातिलनि दहशतगर्दनि सां गॾिजी हुन सिंध खे ॿ सूबा करण ते चाहियो। जॾहिं उन जे ख़िलाफ़ मज़ामत थी ऐं आसिफ ज़रदारी जे ख़ुशामदी ऐं चमचनि वज़ीरनि खे ॻोठ चौक चौक में टमाटा बूथ में लॻा, बेदा बूथ में लॻा, छो जो उन वक़्तु ज़रदारी सदारती महल में वेठो हो, मुल्क जो सदर हो, सदारती महल में महफ़ूज़ वेठो हो। माण्हुनि वटि जेको बि वज़ीर मुशीर आयो पिए उनखे माण्हुनि गंदनि टमाटनि सां इस्तक़बाल कयो पिए, छो जो सिंध जा माण्हू सम्झनि था त जमहूरियत खां वधीक, फर्दनि खां वधीक मादरे वतन सिंध जेको आहे उहो अज़ीम तरीन वतन आहे ऐं इन अज़ीम तरीन वतन जी हिफ़ाज़त लाइ सवे हज़ारे जानियूं क़ुर्बान करे सघनि थियूं ऐं ख़तारनि जा इन्हनि गंदनि टमाटरनि ऐं बेदनि सां बूथ चिथे सघनि था। ऐं तव्हां उहो साबित करे ॾेखारियो ऐं तव्हांजी जदोजहद करे उहो बीठो निज़ाम लथो। हाणे हिकिड़े पासे जनरल ज़िया जे
जनरल ज़िया जे कलब जो तैयार थियल मिस्टर इमरान खान जेको वज़ीर आज़म थियो वेठो आहे इस्लामाबाद में, आसिफ ज़रदारी खे त वाकई असां सिंध दुश्मन चऊं था, सिंध जो देसी दलाल गद्दार चऊं था, दुश्मन जो सहूलतकार चऊं था, पर इमरान खान जेको इस्लामाबाद में वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेठो आहे, उन लाइ बि सिंध जो जॾहिं नालो अचे थो, सिंध जो नालो अचे थो त हुनखे मिर्च लॻी वञनि था। हू रोज़ नयूं नयूं अटकलूं करे थो, कॾहिं गवर्नर राज आणण जूं तयारियूं, कॾहिं कराची में शहरी सूबो ठाहिण जूं तयारियूं, ऐं कॾहिं ॿेटनि ते कब्ज़ा। हाणे पंहिंजे दलाल MQM ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं उन्हनि जे टोले जे मार्फत हाणे वरी सिंध ते नओं चैलेंज अचे पियो त हू चवनि था त हाणे तव्हीं असांखे जे कानूनी सूबो न ठाहे ॾींदो त असां पंहिंजे ख़तनि पटनि में एड्रेसुनि में असां मुहाजिर सूबो लिखंदासीं, जनूबी सूबो सिंध लिखंदासीं। इहो सभु कमु जेको आहे इमरान खान जे आशीर्वाद ते थिए पियो। ऐं अॼु जेके अफ़गानिस्तान मां अमेरिका जे वञण खां पोइ जेको बॉर्डर खुली रहियो आहे, उन बॉर्डर मां काबिली कंधारी पठान ऐं अफ़गान काहे सिंध में ईंदा ऐं सिंधियुनि जो वजूद ख़तरे में आहे। तव्हां त उमरकोट जा शाहिद आहियो, जॾहिं चंद ई अफ़गान पनाहगीर हिते गॾु थिया आहिनि त तव्हांजे तारीख़ी किले ते दावा ऐं हमला कयूं त हीउ अमरकोट जो किलो उन जे कंहिं ॾाॾे कंहिं परॾाॾे जो हो। इन हवाले सां हुननि हिन अमरकोट जे किले ते कब्ज़े करण जी कोशिशि कई ऐं सॼे शहर ते आस्ते आस्ते व्याज कब्ज़े खोरी जे ज़रिए उहे क़ाबिज़ थींदा वञनि पिया। इन करे मुंहिंजा भाइरो इमरान खान हिकिड़े पासे उहे रस्ता खोले पियो जितां दुनिया जा यतीम, बंगाली, बर्मी, अफ़गान ऐं हिंदुस्तान खां माण्हू अचनि बग़ैर वीज़ा जे तव्हांजे वतन खे कब्ज़े में वठनि। ॿिए पासे आसिफ अली ज़रदारी उन्हनि जो सौलातकार थी रियाज़ मलक जे ज़रिए कराची खां वठी सिंध जे सॼी सामूंडी पट्टी ताईं, हिन अली बंदर ताईं ऐं हिन नंगर पार्कर इस्लामकोट ताईं हू हिते बैरिया जे नाले में मुख़्तलिफ़ नालनि सां कॉलोनियूं ठाहे ऐं धारियुनि जे लाइ महल, माड़ियूं ऐं फ्लैट ठाहिण वञनि पिया त जीअं जॾहिं धारियुनि जूं यलगारूं अचनि त उन्हनि खे ठहियल घर मिलनि। हिकिड़े अफ़गान पनाहगीर खे पैसे जो कहिड़ो मसइलो आहे, मंशियात जा वापारी, हथियारनि जा वापारी, सॼी दुनिया में दहशत जा वापारी, उन्हनि खे को 4 करोड़ जो बंगलो वठण में का तकलीफ़ ऐं परेशानी कोन्हे। इन जे करे बैरिया टाउन कराची खां शुरूआत थी आहे, जेको 4,000 एकड़नि खां शुरू थियो, हींअर 1.5 लख एकड़नि ते पहुची वियो आहे। ज़ुल्फ़कार आबाद जेको 13 लख एकड़नि ते आहे। अहिड़े तरीक़े सां नंगर पार खां वठी अली बंदर ताईं लखे एकड़नि ते कॉलोनियूं ठहंदियूं ऐं तमामु माण्हुनि जो वजूद ख़तरे में ईंदो। जेका सिंध, मादरे वतन सिंध, मुंहिंजी माउ सिंध, जेका मुंहिंजे अबे ॾाॾे मूंखे मुंतकिल कई हुई, इन उमेद सां मुंतकिल कई हुई त असीं पंहिंजे वतन जा मुहाफ़िज़ थींदासीं, असीं पंहिंजे मादरे वतन सिंध जूं हदूं संभालींदासीं ऐं पंहिंजे ईंदड़ नस्लनि खे महफ़ूज़ सिंध मुंतकिल कंदासीं। अॼु उहा सिंध ख़तरे में आहे, धारी यलगार जे हेठि आहे। इन करे सॼी सिंध समेत असां कराची खां वठी अॼु तव्हांजे उमरकोट शहर में आया आहियूं, तव्हां वटि पैगाम खणी आया आहियूं त जेके माण्हू सिंध खे मां सम्झो था ऐं सिंध जे मादरे वतन सिंध तव्हांजी मां आहे, असांजी मां आहे, त तव्हां इन यलगार जे ख़िलाफ़ उथी खड़ा थियो।